सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल मुर्सलीन मुहज्जलीन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल लज़ी इंदहु इल्मुन मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यर्तद्द इलैका तर्फ़ुक। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीज़। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारा इन आस्थाने ते कुर्ब जा कदम खणी अचण ते आउं तव्हांखे दिल जी गहराइनि सां ख़ुशि आमदीद चवां। अल्लाह करीम तव्हांखे कदम कदम जो अजर अता फरमाईंदो, वक़्त वक़्त जो सिलो अता फरमाईंदो। तव्हांजी दुनिया तव्हांजी आख़िरत खे अल्लाह ख़ुशियुनि सां भरे छॾींदो। अॼु मदीने वारे साईं जो मीलाद जो मौक़ो बि आहे ऐं गॾोगॾु मुंहिंजे मुर्शिद करीम क़ुदवतुल औलिया ज़ीनतुल अस्फ़िया हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जो उर्स पाक हुआ। मदीने वाले साईं जो मीलाद मल्हाइण, पीरनि जे पीर दस्तगीर जी यारी मल्हाइण, वली उन्हनि जो ज़िक्र असांजे लाइ ईमान जी ताज़गी हूंदो आहे। उन्हनि जा ॾिहाड़ा मल्हाइण सां उन्हनि जी तालीमात खे, उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जी रहणी कहणी उथणी वेहणी खे यादि करे असांखे पंहिंजी ज़िंदगी सुधारण संवारण ऐं ज़िंदगी जो दस्तूर अमल मुतअय्यन करण जे लाइ राह खुली मिलंदी आहे।
अल्लाह वारन जा जिंदगी जा वाक़ियात ॿुधी रहबरी ऐं रहनुमाई मिलंदी आहे ऐं पंहिंजी ज़िंदगी सींगारण संवारण ऐं सजाइण जो मौक़ो मिलंदो आहे। वलीअनि जो ज़िक्र ॿुधण सां दिल खे तक़वियत मिलंदी आहे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त अल्लाह जे वलीअनि ख़ुदा जे दोस्तनि जा किस्सा उन्हनि जा वाक़िया ये अल्लाह जे लश्करनि मां लश्कर आहे। जंग लश्कर खटींदो आहे जी। जुनैद बगदादी जो ई पाक कौल ॾाढो सम्झण जे क़ाबिल आहे। जंग खटण जे लाइ मज़बूत लश्कर जी ज़रूरत हूंदी आहे। नफ्स ऐं शैतान खां जंग खटण जे लाइ अल्लाह जे वलीअनि जा किस्सा दास्तान उन्हनि जे ज़िंदगी जा वाक़िया ॿुधण सां हिकिड़ा इहे लश्कर आहिनि जेकी मददगार थींदा आहिनि नफ्स ऐं शैतान खे उन्हनि जे मकर ऐं फ़रेब खे किला गुमा करण जे लाइ ऐं फ़कीरनि खे मंज़िल ते पार पहुचाइण जे लाइ इहे लश्कर मददगार। वलीअनि जे अल्लाह जे प्यारनि जे ॾिहाड़नि खे मल्हाइण या उन्हनि जे आस्थाननि ते वञण इहा बि मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। जीअं उहद जे शुहदा जिन में नबी सरदार जो चाचो हज़रत सैयदना हमज़ा बिन अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु भी शहीद हुयो। हुजूर हर साल उन्हें जे शहादत वारे दिहाड़े ते उन्हें जे मज़ार ते वेंदा सहाबा भी ईंदा हुया ऐं हुजूर उते खिताब भी कंदा सहाबा ॿुधंदा। मज़ार अनवर ते शुहदा जे क़बूर ते इमामुल अंबिया जी सलाम कंदा हुआ उन्हनि खे दीदार कराईंदा हुआ उन्हनि जे हक़ में दुआ घुरंदा हुआ। ऐं उहो ई ॾियारो जेको शहादत जो ॾियारो हूंदो। अल्लाह जो शुक्र आहे असां अहले सुन्नत अहले बिदअत न आहियूं, असां अहले सुन्नत आहियूं। सुन्नत ते हलण वारा जीअं मुखालिफ़ मुतरिज़ मुआनिद एतराज़ कंदा आहिनि इनकार कंदा आहिनि त तव्हां बिदअती आहियो। अल्लाह जो शुक्र आहे असां बिदअती न आहियूं, असां मुस्तफ़ा जी सुन्नत ते हलण वारा आहियूं। अगर तोखे भी सुन्नत ते हलणो आहे त असां सुन्नियुनि खां जे सिख त सुन्नत। अल्लाह जे वलीअनि जो शान, खुदा जे दोस्तनि जो मान, उन्हनि जो मर्तबो, उन्हनि जो मक़ाम के नथा मञनि, के मुनकिर आहिनि, के मोतरिज़ आहिनि, पर असां त क़ुरान ते ईमान आंदो आहे। असां मदीने वारे मीर ते ईमान आंदो आहे। रब जे क़ुरान वलीअनि जो शान बयान कयो। मुस्तफ़ा करीम ख़ुदि पंहिंजे ज़बान सां अल्लाह वारनि जो शान बयान कयो। अल्लाह जे पाक कलाम जा जेके चंद लफ़्ज़ मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया, इन लफ़्ज़नि जे तर्जुमे खां अॻु में इन जो पस मंज़र अर्ज़ करणु ज़रूरी आहे। जॾहिं सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो पैगंबर रब जो प्यारो नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम मोहतरमा मुकर्रमा
बिल्कीस हजरत सुलेमान सां मिलण जे लाइ अचे पई ऐं साईं जे ॻोठ जे क़रीब पहुती त हजरत सुलेमान फरमायो त केरु आहे जेको राणी बिल्कीस जे ॻोठ वञे उनजो तख़्त खणी मूं ताईं पहुचाए पर बिल्कीस जे पहुचण खां अॻु में तवज्जो आहे तो जाग आयो जी। मिसाल को माण्हू कराची मां निकितो आहे मूंसां मिलण जे लाइ कोटड़ी थो अचे उहो इन कोटड़ी वारे फाटक ते पहुतो आहे कोटड़ी वारे फाटक ते पहुतो आहे जमात वेठी आहे मां जमात खे चवां अबा मुंहिंजो यार आहे हिकिड़ो कोटड़ी फाटक ते पहुतो आहे उन जे घर में वञो उनजी मोबाइल पई आहे उनजे घर कराची में उहा मोबाइल वञी खणी अचो पर हे फाटक वारो अचे पियो थो इन जे पहुचण खां अॻु में पहुचो तव्हांजो त सही दिमाग़ कमु करे थो या न हे फाटक वारो ई छो थो पहुचे असां हितां वञूं कराची वञण में टाइम लॻे मोटण में टाइम लॻे वरी मोबाइल त हथी की त कोन हूंदी उहा ॻोल्हियूं खोलियूं हथु कयूं उहा ईअं त फिटी करे कोन आयो हूंदो मथां पेटी में हुजे मथां के टैंक में संदूक में अलमारी में चाबी में बंदि हुजे खोलियूं खोलियूं हथु कयूं वरी मोटूं ही फाटक वारो छो थो अचे तव्हां वटि पहुचे अरे सुलेमान में ठके ठोकी भी पड़े सो पानी में सुलेमान अलैहिस्सलाम के रब जिन्न ते बादशाही ॾिनी हुई हवाउन ते हुकूमत ॾिनी हुई पक्षुन ते हुकूमत ॾिनी हुई पाणियुनि ते हुकूमत ॾिनी हुई जेॾीमहिल दरबार लॻी पई न जेको तख़्त हवा ते उॾामंदो हुउसि सो उन ते बि 6 लख कुर्सियूं पहुंदियूं हिन दौर में मां तो सम्झां था इहो पंहिंजो जेको असांजो जहाज में पुट पंहिंजो माण्हू वेंदा आहिनि 300-400 माण्हू वेंदा आहिनि 6 लख कुर्सियूं हाणे एॾी जमात वेठी हुई हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जा वफ़दार हुआ असहाबी हुया मोहतमिद हुया मोहब्बत केश हुया जिन्न हुया देव हुया मलाइक हुया हज़रत सुलेमान तो फरमाए आहे को तव्हां में जेको या अय्युहल मलओ ये सरदारो ये मुझी जमात वालो अय्युकुम यातीनी बिअर्शिहा कबल अन यातूनी मुस्लिमीन ही रानी बिल्कीस पहुचण वारी आहे को वञे उन जे पहुचण खां अॻु में मुसलमान थी मूं वटि हाज़िर थियण वारी आहे इन जे पहुचण खां अॻु में उन जो तख़्त खणी मूंखे अचे पहुचाए जेको हितां 1000 किलोमीटर परे आहे ऐं उहो तख़्त 80 गज़ वेकिरो आहे 40 गज़ चौड़ो आहे 80 गज़ टिखो आहे 40 गज़ मथे ऊंचो आहे अॻियों पहरेदार आहिनि सिपाह आहिनि फौज आहिनि उन में उन जे महल में अंदरि बंदि आहे ॿाहिरों पहरेदार बीठा आहिनि सुभान अल्लाह अय्युकुम आहे को तव्हां में कहिड़ा तव्हां में या दीनी बि अर्शिहा बिल्कीस जो तख़्त केरु आणींदो उन जे पहुचण खां अॻु में क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न वॾो ताक़त वारो मार जिन हुयो इफ़रीत ज़बरदस्त जिन ये इंसान में के थकल ना थकल
हिते बैठा है मुझे पीर जा मुड़ी दम खो रहे हैं हल्को फुल्को जिन न हो ताकतवर हो पहलवान हो जबरदस्त हो काल इफरीत मिनल जिन्न अना आती कभी सही मां तो आया मुखे हुकुम दे अना आती मां तो आया हज़रत सुलेमान पूछो कितनी देर लगेगी चवण लॻो कबल अन तक़ूम मिन मक़ामिक जिते तव्हां वेठा आहियो न हितां उथण खां अॻु में दस्त हाज़िर तव्हां उथंदो ई कोन तख़्तो पहुची वेंदो इन्नी अलैहि लक़वियुन अमीन मां ताक़त वारो आहियां हिम्मत भरियो आहियां ऐं अमानतदार बि आहियां भाई साहब जो उनते हीरा मोती सच्चा छड़ियल आहिनि इन जो कुछ पटे खड़ी वञा ये भी कोन करोसि अमानतदार है जिन्हनि जे एतबार में घटि चीज़ी मुझे एतबार कयो इन्नी अलैहि लक़वियुन अमीन मां ताक़त वारो बि आहियां ऐं अमानतदार बि आहियां तख़्त तो हाणे तो उथण खां अॻु साईं फरमाए असांखे अञा तकड़ो खपे असांखे अञा जल्दी खपे असल में हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम ॾेखारण पे चाहियो त जिन भली इफ़रीत हुजनि भली ताक़त वारा हुजनि पर अल्लाह जे वलीयनि जो पावर जिन्हनि जे पावर खां मथे वलीयन जी कुव्वत वलीयन जी कुव्वत वलीयन जी हैबत वलीयन जी हशमत वलीयन जी हिम्मत वलीयन जी सलाहियत वलीयन जो रूहानी पावर स्पिरिचुअल पावर अल्लाह के दोस्तन की रूहानी कुव्वत ॾेखारण भी चाहिए वाक्य तो सुलेमान अलैहिस्सलाम जो हुयो उन साथ जो कहिड़ो वास्तो पर कुरान में रब या शइ लिखी खे ख़बर हुई त कटड़ू हिते बि थींदा वलीअनि जा वेरी अल्लाह जे दोस्तनि जा मुनकिर खुदा जे दोस्तनि जे शान खे न मञण वारा हिते बि पैदा थींदा तंहिंजे करे रब इहो वाक्य कुरान में लिखी छॾियो जिन जो वाक्य बि लिखियई ऐं वरी उन वलीअ जी कुवत जो वाक्य बि लिखियई पर इन न मञण वारनि जे लाइ वलीअ जे कुते खे बि रब कुरान में लिखी छॾियो कुते माण्हुनि जे लाइ माण्हुनि जो मिसाल वरी जेके इन जिन्स वारा आहिनि उन्हनि जे लाइ इहा टे सौ 9 साल न गारे काफ जे अंदर न वलीअ मुआ न वरी कुतो मुआ 309 साल हाणे तरसूस तुर्की में मां उहो गार पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आई जीअं कुरान में वाक़ियो आहे कुते जे वेहण वारी जाइ गार जे दहाणे ते वकल्बुहुम बासितुन ज़िराअह बिलवसीद उहा जाइ उहो थल्लो कुते वारो जुदा ठहियो पियो असां बि काब जे सुम्हण वारी जाइ मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो कुरान में वो लिखी भी छड़ियो तो 6 7 कुतो अथनि 5 6 कुतो अथनि यो लिखे तो ये गाना ते में हुजे हे लिखा जा न मञंदा न यो गाना हिकिड़ो हुजे हूअ न मञंदा हुन में बि पढ़ंदा न चओ कुतो सतो कुतो अठो कुतो कुतो टकू फैलायो वेठो हुयो कुतो हीअं पियो चवे कुतो हीअं पियो चवे हेतिरो ॻाल्हि क़ुरान में रब लिखी छॾी पिया पढ़नि तरावी में निमाज़ में पिया पढ़नि छो त कुतो आम कुतो न आहे वलीअनि जे पुठियां लॻल वारो मता न मनी रब जी बादशाही जे उनके मुखालिफ मता न मनी अल्लाह ताला सोचे ला मिसाल कुत्ते जो बाकी रहा है मञण वारा इन्हनि जे लाइ रब मिसाल
सुभानल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब। उन माण्हू चयो जंहिं वटि किताब जो इल्मु हुयो। छा हुयो? किताब जो इल्मु हुयो। उन चयोसीं बसि मूंखे मोकिल ॾे त मां थो आणे ॾे। साईं फरमाए ते मूंखे तुर लॻंदी चवण लॻो अनाती कभी क़ब्ल अन यरतद इलैक तरफुक। साईं अख चिबण खां अॻु में तख्त मौजूद हो। हाणे तव्हां सभई ॿूॾे ॾिसो मां अख चिबां थो। अख चिबां थो घणी देर लॻी। अख चिबो घणी देर लॻी। माइक्रो सेकंड सॼो सेकंड बि सेकंड माइक्रो सेकंड माना सेकंड जी बि सही पती हुजे। अख चिबण में देर न लॻंदी। हमरा जो वञण वरी उते पहरेदार सिपाही कुर्फ कड़ा फारा वरी से 80 गज ऐं इहो को भात मां ठहियल हूंदो। ख़ुदा ॼाणे पितल मां हुजे सोन मां हुजे चांदी मां हुजे हीरा मोती मरिया पिया आहिनि वज़नी हूंदो। इहो खणणु मथे ते हिकिड़े माण्हू खे सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिद जो मिले। फकीर वटि हिकिड़ो माण्हू आयो चईंदी का मूंखे करामत ॾेखार। बुज़ुर्ग पंहिंजे खे वेठो हुजे मस्ती में पत्थर पियो ॾी आङुर हयईं पत्थर में आङुर ईअं हली वई जे मखण में। अब ॾिठी उन अमरा चयो इहा वरी कहिड़ी ॻाल्हि आहे पोइ हिकिड़ी हई मां 5 हणी हणा बुज़ुर्ग चयो हण हणा साईं फरमा हण सीधे हणा फरमा हण हई त 5 आदमी पत्थर में भाई तुम भी करामत आहे छा? में करामत कोन्हे। पोइ जो 3 भेरा चयो हण तुंहिंजा लफ़्ज़ जो निकिता। सुलेमान फरमाए वञ खणी आ गुलाम वञे अख छुबण मां अॻे नाणे त सुलेमान जी जुती फड़ई न। जेकॾहिं गुलाम जो पावर ही आहे त आका जो पावर छा हूंदो? जे मुरीद जी सलाहियत ही आहे त मुर्शिद जी सलाहियत छा हूंदी? सुभान अल्लाह। अख छुबण खां अॻु में तख्त हज़रत सुलेमान जे अॻियां मौजूद पियो। सुभान अल्लाह आहिन अल्लाह वारनि जो पावर आहिन वलीअ जी कुवत। हे रब जो क़ुरान आहे हे मालिक जो कलाम आहे। सुभान अल्लाह। मां वियुसि किर्गिज़िस्तान में। किर्गिज़िस्तान हिकिड़ो मुल्क आहे मशरिक़ी वुस्ता जो। उते हिकिड़ो पहाड़ आहे जे पहाड़ जो नालो आहे कोहे सुलेमान। कोहे सुलेमान जी दामन में हिकिड़ो कुब्बो ठहियल आहे। उन कुब्बे में मां पुछा कि अबा हे कुब्बो कंहिंजो? चइजे ही कुब्बो आसिफ बिन बरखिया जो आहे जेको सुलेमान अलैहिस्सलाम जो तख्त अख चिबण खां अॻु में खणी आयो। सलाम कयो
सुभान अल्लाह। मुझा दोस्तो अल्लाह कुरान में लिखी छॾियो तो मुझे दोस्तन खे घट न समझंदा कयो छो त मुझा दोस्त मुझा वली सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेॾो वॾो ऑफिसर हुजे उन जो दोस्त हुजे त उन जी रहाई रसाई बि ओॾी वॾी हूंदी आहे। सूबेदार जे दोस्त जी रहाई रसाई थाणे ताईं हूंदी, डीसीओ जे यार जी रहाई रसाई उन ज़िले ताईं हूंदी, गवर्नर जे वज़ीर आला जे यार जी रसाई सूबे ताईं हूंदी, वज़ीर आज़म जे यार जी रसाई मुल्क ताईं हूंदी, पर अल्लाह जे यार जी रसाई सॼी दुनिया में जिथे ख़ुदा जी ख़ुदाई उते उनजी रसाई। यादात रब जन के उहे अल्लाह वारा थई मता पंहिंजे मिसल समझी उहे रब जा प्यारा थई मता पंहिंजे इन्हनि जा हथ खयल खाली नथो रब पाक मोटाए। हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जंहिंजो जोर सुठा मल्हायूं पिया। हिकिड़ो माण्हू आयो चईंसि मुंहिंजे पुट ते केस हलियो आहे, फाही जी सज़ा आई आहे, मौत जो आर्डर अची वियो आहे, उनखे काल कोठड़ी मौत वारी में भी शिफ्ट कयो अथनि। सही मां कसम थो खणा मुंहिंजो पुटु बेदोही आहे। अल्लाह वास्ते मुंहिंजी मदद कयो। अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं जी ॻाल्हि। अगर साईं नमाज़ पढ़ाया टेढ़ी पे वञनि पिया हवेली शरीफ ॾे टेढ़ी ते बीठा हुजनि त बस में अचे इहो पटको लाहे रखियो ऐं अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया। हज़रत साईं जन फरमाइसि सच ॿुधाए तुंहिंजो पुटु ॾोही आहे बेॾोही आहे? ॿी आई मथां रखणी करी सही सची ॻाल्हि मूंखे ॿुधाए। चईसि मूंखे कसम अल्लाह जी ज़ात जो तूं अल्लाह जो वली आहीं, कूड़े ते रब जी लानत आहे। मां सच थो ॿुधायां मुंहिंजो पुटु बेॾोही आहे। मां तव्हां वटि वाहर सम्झी आयो आहियां। अल्लाह वास्ते दुआ जा हथ खणो। मां पाण ॾिठो मुंहिंजा मौला हिन जो बच्चो बेगुनाह फाही जे घाट में थी वियो। वो मुंहिंजा मौला हिन जे बच्चे खे आज़ाद कर। कसम रब जी ज़ात जो हफ़्तो मस गुज़रियो उहो माण्हू उन पुट खे वठी साईं जन वटि हाज़िर। जंहिंजे उहो जेको फरियादी हुयो न उन फरियादी वञी वकील खे चयो त मां मुंहिंजो इहो माण्हू ॾोही न आहे, जज वटि हली तूं मुंहिंजो बयानु रिकॉर्ड कराए ॾियो, मुंहिंजो माण्हू ॾोही न आहे, इनखे मूं माफ़ कयो, इहो मुंहिंजो ॾोही न आहे, इनखे आज़ादु कयो। वकील जो तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? हेतिरा मूंखे लख रुपया तो ॾिना आहिनि, केस हली वियो, तुंहिंजे हक़ में फतवा अची वई, केस फाइनल थी वियो, हाणे तूं कीअं थो ईअं चईं? न बाबा खून मुंहिंजो थियो आहे न, फरियादी मां आहियां न, वकील तुंहिंजो छा थो वञे? इहो माण्हू मुंहिंजो ॾोही न। साईं वरी नए सिर उहा हाज़िरी लॻायूं। उन हाज़िरी ते विया जज वटि वकील बि ॻाल्हायो। साईं ही मुंहिंजो जेको मुवक्किल आहे इहो चए थो त इहो मुंहिंजो ॾोही न। जज चयो
इन फरियादी के वठी मुझे चेंबर में वही ॻाल्हाई मुझे दिमाग ख़राब थी वियो कम नथो करे पुट जे करे दिमाग कम नथो करे तू वही समझाई वरी वो चेंबर में वही समझाई बाबा तू केस लुड़ी वेंदो वञो कि केस लुड़े त लुड़न दे इहो माण्हू फेदो ई आहे इन के भाई नहीं दी जज कयो बाबा इनके आज़ाद कयो हफ्ते हिकिड़े में पुट खे वठी किबला संग निकिरी उन्हनि जा उहे रब जा प्यारा थई उन्हनि जा हथ खयल ख़ाली नथो रब पाक मोटाए लिखियल तकदीर खे भेटने से एडी पोच वारा थई लिखियल तकदीर खे भेटने से एडी पोच वारा थई न को आई खतरो उन्हनि खे ॾिने जहाननि में नवाज़ल पाक परवर जा उहे वॾे शान वारा थई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह। तफसीर इब्ने अबी हातिम में रिवायत आने हजरत सईद बिन जुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु खां त जेॾीमहिल हजरत सुलेमान अलैहिस्सलाम खे इन माण्हू चयो त साईं माथो तख़्त हणे ॾियां हजरत सुलेमान खे चई कि मूंखे मोकल खपे साईं फरमाया मोकल थई तख़्त अॻे वाह सुभान अल्लाह पुट वञण में टाइम खपे मोटण में टाइम खपे उते हथ करण में टाइम खपे टाइम एंड स्पेस वक्त ऐं मुफ़ासिलो साइंस सॼी ने ॿिनि शयुनि जो पुठियो थी घुमे टाइम एंड स्पेस वक्त ऐं मुफ़ासिलो मुंहिंजा दोस्तो वलीअ जे ॼान वक्त जी कान रही न मुफ़ासिले जी कान रही फलम्मा रआहु मुस्तक़िरन इंदहु अन्या जो सुलेमान ॾिसे त तख़्त अॻे रखियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो ही त हजरत सैयदना सुलेमान जे उम्मत जो वली आहे पर मुझे महबूब मोहम्मद जी उम्मत जा छा शान उन्हनि जो छा मर्तबो आहे उन्हनि वलियनि जो सुभान अल्लाह वली सगुरु मुरीद खे चइबा आहे पंहिंजो माण्हू हिकिड़े जिते मींहुं नथो अचे बारिश नथी अचे छा दुआ घुरो भाई मुंहिंजी कांच ॾेई वञी ॿार सुकाइण विझ कांच धोई सुकाइण अचे त मींहुं वधणु शुरू अचे मींहुं वठो मींहुं बंदि नथी कि भाई कांच खणी अंदर कांच अंदर कई मींहुं बंदि हाणे हाणे सिज निकितो आहे वञी कांच सुकाए अचे वरी ॿाहिरि खणी वञे वरी मींहुं शुरू असांजी कांच सुकण ॾींदो ई कोन
अल्लाह पंहिंजे दोस्तनि जा लाड रहंदो आहे। वकील असांजे सिंध जो बुजुर्ग थी गुज़रियो, हिकिड़े ॾींहुं बुख लॻसि, मस्जिद में आयो, मौला अम्मा ऐं मां ॿई बुख पिया था मरूं, अञा ताईं मानी न ॾिनी थी, भला हीअ मस्जिद मूं ते केरु आहे, मरां जान छुटे न हीअ जो केरु आहे त हू मस्जिद जे काम में ठका पियो, मानी जो गठो नथो ॾी, पंहिंजो ठहियल ठहियल घर थो ठाही। ठहियो ठुकियो मुंहिंजो घर ठाहिण सही थो भई, मूंखे मानी जो गठो नथो ॾे। बेड़ी ते चिलो मला जो बिस्मिल्लाह अल्लाह तो आहर के बाबा बी माल बी छो वकील छो ये कहानी जो नालो वतो ने कई बेड़ा बोड़े बाबा माल ये वकील ये न कर बाबा साला तो और कबे निकल आयो मेरी थार बोल कितने बाबा माल लतो जोरी न बेड़ी वही विच तीर में बुड़ी वो जो चई तो बुढ़ा जी तो बुढ़ी लिसानुल फुकरा सैफुर रहमान फकीरन जो ज़ुबान और रब जो तलवारों हुजे फकीर जा लफ्ज़ रब न मोटाईंदो सल्लल्लाहु अलैहि मुझे सोने हबीब की खिदमत में हिकिड़ी औरत आई आहे, मुसलमान थी कलमो पढ़ी साईं जी गुलामी में आई, हिकिड़े ॾींहुं घर वञे तो पुट मरी नौजवान पुट हीअं मथे करे थी मुंहिंजा मौला मां मुशरिकन के काफरन के छॾे दीन में आई आहियां, मुसलमान थी आहियां ऐं मुंहिंजो जवान पुट मरी वियो, मूंखे काफर खिलंदा, मूंखे काफर टोकू कंदा, वो मुंहिंजा मौला मौत खां इनकार न आहे पर हींअर पुट मारण न ॾींदी मूंखे पुट जहिड़ो खपे दुआ घुरी दंग कई त मोल पुट में साह कई। दोस्तों मुझे सोने हबीब जी असाधनिया मक्के मजा हिजरत कयूं मदीने थी अचे, गर्मी आ उस्सा काड़ो आ प्यादल पंधु आ उञ लगी प्यास लगी मक्के निहारे चई मौला मोहम्मद जी गुलामी आया ते उञ लगी कई जगह मूंखे पानी खपे, आसमान मां रेशम जे पट में लड़कियल डोल नथो आ, रेशम जी रस्सी में लड़कियल डोल थधो मिठो जन्नत जो पानी बीबी पी। सुभान अल्लाह। दुनिया में रब के प्यारा, कब्र में वञी फोन तब अल्लाह के प्यारा, वरी जे मशर में उथन तब अल्लाह के। मकली में काठियावाड़ी वो हारून नालो सां गुज़ारे वियो आहे, गुज़ारे वियो हारून काठियावाड़ी साईं वटि ईंदो नंढो छोकिरो हूंदो हिकिड़े ॾींहुं हज़रत साईं वटि आयो, उहो छोकिरो वठी आयो, चई अॼु अजीब ॻाल्हि थी आहे, मां छा कयो आहे, चई हे मुंहिंजो छोकिरो बीमार त मथे हुजे खेॾे पियो, ओचितो हीअं किरियो असांजो मरी वेंदो बचंदो न, हेठि पटको आहे रोड आहे उन ते पत्थर लथल आहिनि, बचड़ो मरी वेंदो, पर जीअं हेठि किरियो त वरी ठेक ॾींदो हलंदो रहण।
जोड़ियों ने भाकुर पातो दी अब आप को धक्को धक्को लगी कोई मार दूंगी कि बाबा ओ जिते चुम्मो पड़ने लगायो तिन कुबन वाले साईं वट अच्छा तेरी मलमा मथा पियो से तो वो साईं तिन कुबन वाले मुखे पदे झोल में भाकुर में मां पटते को नगिरे हुसैन मां तिन कुबन वाले साईं जी ठाकुर में वलीन जो शान वाला वधायो वहाबा मुला जो लाए छाते वलीन जो शान वाला वधायो वहाबा ओ वलिय सगोरा वारिस आहिन धरती सदने वाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले वलक़द कतबना फ़ी ज़बूर मिन बाद ज़िक्र असां ज़बूर में ज़िक्र खां पोइ इहा ॻाल्हि लिखी हुई ज़िक्र मुंहिंजा मुराद तफ़सीर रूहुल बयान वारे लिखियो त ज़िक्र मुंहिंजा मुराद तौरात में बि रब लिखियो ज़बूर में बि लिखियो इंजील में बि लिखियो क़ुरान में बि लिखियो अन्नल अर्ज़ यरिसुहा इबादिय सालिहून इन धरती जा वारिस मुजाबाना इन मुजाबाना मुजा जा के रहे न इबादिय सालिहून मुजा हुए तो जेके सालिह अल्लाह वारा आहिनि ओ वलीय सगोरा वारिस आहिनि धरती सदन वाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले वलियन जी मोहबत उल्फत समूरो सवाब मुला जो लाए खाते मगन जो खराब मोरक्को जे मुल्क में विसरे समुंड जे किनारे ते हिकिड़े दुर्वेश जो साओ को ॿुधो बट समुंड जी ॻाल्हि दुर्वेश जो चवण अर्पा जे ॾींहुं अचो वेझो बि मुंहिंजे समुंड खारे वेठी ऐं पोइ मूं वटि दुआ घुरे जेको बि छड़ो हूंदो तो सभु छड़ो हुजे या छड़ी हुजे हिते हुजे हा हज़रत सैयदी याकूबी रहमतुल्लाह ये हिते हुजे हा तो छड़न जो नहीं लगी ये टिकट भरे थे वने सल्लल्लाहु अलैहि या इमाम तबरानी मौजम कबीर में रिवायत आदि शरह सुन्नह में इमाम बग़वी यह रिवायत आदि मुअम्मिर बिन राशिद के जामे में यह रिवायत आदि इमाम बैहक़ी रिवायत आदि शम्सुल उम्माल वाले रिवायत आदि इन्हनि सभिनी अइम्मा हदीस हज़रत अबू मालिक अशरी का रिवायत आदि हबीबुल करीम की ज़ात बाबरकात वट अबू मूसा अशरी तो जो हिकड़ी हबीबन वट वेठो मुझे दिल पर मोहम्मद जी कचहरी हुई हमारे जानो सीने दो जी जाना गरीब का मुझे दो अल्लाह मदीना दिखाई दी सुभान अल्लाह मुदा दोस्तों छात शाना इन्हनि असाबनि जो जेके रूबरू ऐं धूबधू मदीने वारे खे वेही ॾिसनि। हाय हाय हाय
जे हिक भेरो हबीब के ॾिठो ते दोज़ख जी बाहि हराम नबी जा सहाबी हड़ई जन्नती रखन ओ अदावत उन्हनि सां रखन लानती नबी जा सहाबी सभई जन्नती अदावत उन्हनि सां रखन लानती ओ उन्हनि जो ॾिसो शान क़ुरान मथन राज़ी रब पाक रहमान जमायत रब्बानी या रहमती आहिनि जन्नती जन्नती हर सहाबिए नबी नबी जा सहाबी सभई जन्नती अदावत इन्हनि सां रखन लानती ओ कयो जबल सोना जे ख़ैरात कुल बराबर नतन जे ज़रे जे मिसल उन्हनि जी इबादत अहिड़ी क़ीमती आहिनि जन्नती जन्नती बड़े जो आहिनि जन्नती नबीअ जा सहाबी सभई जन्नती अदावत उन्हनि सां रखन लानती उन्हनि सां उल्फत नबीअ सां प्यार उन्हनि सां अदावत त दोज़ख त्यार दुनिया आखिरत में उहे नेमती आहिनि जन्नती नबीअ जा सहाबी सभई जन्नती अदावत उन्हनि सां रखन लानती अबू मालिक अशरी जो चवे कुंतु इंद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वाले मीर जे साम्हूं वेठो हबीब जे हुजूर में सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो इन्ना लिल्लाहि इबादन लैसू बिअंबिया वला शुहदा अल्लाह जा हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके नबी बि न आहिनि शहीद बि न आहिनि वयग़्फ़िरुहुमुन नबियून वशुहदाउ बिक़ुर्बिहिम वमक़अदिहिम मिनल्लाहि अज़्ज़ वजल क्या मजे यारो थींदो रब जे एॾो वेझो हूंदा एॾे एज़ाज़ सां एॾे शान ईमान सां वेठल हूंदा जो उन्हनि जे मक़ाम ऐं दर्जे खे ॾिसी नबीअ रिसूं कंदा शहीद रिसूं कंदा वाह 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 जो हिन जो शान वाह हिन जो शान नबीअ बि न आहिनि शहीद बि न आहिनि पर मक़ाम तो ॾिसी हशर जे मैदान में ये सॼी ख़ल्क़ हूंदी ऐं मथे अकून अना उम्मती अला सल्लिन साईं फरमाईंदा मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे ग़ुलामनि जे नाले ऊंचो स्टेज लॻाई जंहिं स्टेज ते साईं मौलाना गुलाम कादिर वेठो आहे अलाह ख़ुशि कंदुसि असांजो पुराणो यार आहे उलमा वेठा आहिनि साहबज़ादा वेठा आहिनि ख़लीफ़ा वेठा आहिनि वेठो आहे जेॾी महिल क़यामत जे ॾियारे अल्लाह जे वेठो क़रीब वेठल हूंदा उहे नूर जे कुर्सियुनि ते वेठल हूंदा नूर जे मिंबरनि ते माण्हू चवंदा हल शान त ॾिसो न शान अल्लाह जे एॾे कुर्ब में एॾे रब जे
मुकर्रब हैं यग़बितुहुम नबिय्यून व शुहदा नबी अब री सकंदा शहीद अब री सकंदा वाह वाह बिकुर्बिहिम व मक़अदिहिम मिन अल्लाह अज़्ज़ व जल्ल अल्लाह अज़्ज़ व जल्ल पर केतो वेझा आहिनि केॾो रब जो कुर्ब उन्हनि खे मिलियो आहे वफ़ी नाहियतिल क़ौम अराबियुन कुंड में परियों हिकिड़ो अराबी वेठो हुजे ॿाराणी जो बदू हीअं गोॾनि भर उथी गोॾनि ते उथी बीठो قال من هم يا رسول الله अर्ज़ कई महबूब ये केर हूंदा जंहिंते नबी रही सघंदा शहीद रही सघंदा या रसूल अल्लाह ये केर हूंदा मूंखे निशानियूं त ॿुधायो गोॾनि भरो थी पियो असहाबनि खे जो हीअ आयत लथी हुई न ला तसलू अन अशिया अन तुबदलकुम तफौकुम नबी का अहिड़ियूं ॻाल्हियूं न पुछंदा कयो जो जवाबु मिले मतिलबु तव्हांखे ॾुखियो लॻे पुछंदा न कयो घणी पुछ सुवाल न कंदा कयो जीअं नबी चवे पुछंदा कयो असां बि हया जे करे पुछंदा न हिन हम न को त उथी या रसूल अल्लाह ॿुधायो ये केर हूंदा इन्हनि जूं निशानियूं कहिड़ियूं हूंदियूं वजफ़ा अला रुकबते व रमा बियते कोडन पर उथी बीठो ही रास्ता खणी कयो ओ सोना नबी मूंखे ॿुधायो त सही हूंदा केर असांखे त ख़बर त पवे थी कहिड़ा अलाह वारा आहिनि जेके एॾा वठंदे वेठो उन पर रस्तो सॼी उम्मत जे लाइ खोलियो अलाह कयो जे पुछो अहिड़ा बि त असांजे लाइ बि ख़बर पई वलीअ जूं निशानियूं मिठे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदसना या रसूल अल्लाह मन हम हबीब असांखे क़ुरान त ॿुधायो इहे हूंदा केर قال النبي صلى الله عليه وسلم عباد من عباد الله अल्लाह जे बाननि मां बाना ये आसमान दा लही कोन हूंदा वो जिब्रील मीकाईल कोन हूंदा इहे बाननि मां बाना हूंदा मिन बुलदान शत्ता मुख्तलिफ शहरनि खां मुख्तलिफ ॻोठनि खां को दादू खां को लाड़काने खां को हैदराबाद खां को कोटड़ी खां को कराची खां को टंडे मोहम्मद खान खां बुलदान शत्ता जुदा जुदा ॻोठनि खां वकबाइल मिन शूब अरहाम कबाइल जुदा क़ौमुनि जुदा कबीलनि खां को चांचो को मक्सी को सिंधी को पंजाबी को मुहाजिर न ज़ात न पात न मिट्टी न माइटी पर ये लम यकुन बैनहुम अरहामुन पाण में मिट्टी माइटी भी न हूंदी ये तवासलून बिहा जो उहा मिट्टी माइटी ॻंढण आया हुजनि हिक ॿिए सां मिट्टी माइटी ॻंढण आया हुजनि ईअं बि न हूंदो वरी को कमु कारोबार देती लेती बि न हूंदी जो को कर्ज़ वठण आया हुजनि कर्ज़ वठण बि न आया हूंदा को दुनियावी मक़सद बि न हूंदो मुख़्तलिफ़ क़ौमुनि मुख़्तलिफ़ ताक़तुनि मुख़्तलिफ़ शहरनि जा गॾिजी हिकिड़ी जाइ ते अल्लाह जो ज़िक्र कंदा हिक ॿिए में मोहबत रखंदा इहे अल्लाह जा बाना रब जे कुर्ब कुरान मथे ते रखाव सच्ची ॿुधाइजो त तव्हां हड़ई कोटड़ी जा आहियो हड़ई हिदायताबाद जा आहियो सच्ची ॿुधायो भला हिते हड़ई कांजा आहियो या सभई हिकिड़ी ज़ात जा आहियो के रोज़नाणी के रोज़ कमाणी हा भला हिते जो आया आहियो त पोइ मूंखे कर्ज़ वठण आहियो जी सच्ची सच्ची ॿुधाइजो भला मूंसां गॾु मिट्टी माइटी थो अचा तो संग बंदा आहे छा गॾु पाण में छो आया आहियो छाजे लाइ आहियो हींअर वेठा आहियो पधरे पट ते अलाए मानी में मिली अथव अलाए कोन मिली अथव छाजे लाइ आहियो
मोहब्बत आहे हिक ॿिए में मोहब्बत अल्लाह वास्ते न मिटी आहे न माइटी आहे न यारी आहे न को ॿियो को ताल्लुक आहे न कारोबार आहे न धंधो आहे ऐं न को दुनियावी मक़सद आहे ऐं यतहाबून बिरूहिल्लाहि अज़्ज़ वजल हिक ॿिए में मोहब्बत रखंदा अल्लाह जे छा कंदा ॻाल्हायो अल्लाह ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बत रखंदा बस इहे माण्हू हूंदा जिन खे अल्लाह ताला इहो शर्फ़ ऐं एज़ाज़ ॾींदो जो नबीअ बि ॾींदो अॼु जेको तूं आयो ही न हिन महफ़िल में जेको शरीक थियो ही न इहा का मामूली ॻाल्हि न आहे इहो को मामूली पतो न आहे जेको अॼु रब तोखे नसीब कयो आहे हाणे अॻिते ॿुध मदीने वारो साईं तो फरमाए त यजअलुल्लाहु वुजूहहु नूरा इन्हनि जे चेहरनि खे रब नूर वारो क़यामत जे ॾियारे इन्हनि जा चेहरा नूर वारा व यजअलु लहुम मनाबिर मिन लुलु मोत में हीरन चढ़ियल मिंबर ऐं कुर्सियूं उन्हनि ते रब उन्हनि खे वेहारे नूर वारा चेहरा सियाबुहुम मिन नूर इन्हनि जा कपिड़ा बि नूर वारा ऐं मिंबर नूर जा जिन ते मोती लाल जवाहर चढ़ियल हूंदा ऐं कुत्ताम रहमान ताला ये रहमान रब जे आमो साम्हूं हूंदा ये मिंबर लगाए रब उनखे पंहिंजे साम्हूं पंहिंजी मजलिस में पंहिंजी कचहरी में पंहिंजे हुज़ूर में अल्लाह अकबर कबीरा यफ़ज़उन नास वला यफ़ज़उन माण्हू ॾिसंदा ख़ौफ़ हिरास में हूंदा पर इन्हनि माण्हुनि खे को बि ख़ौफ़ हिरास न हूंदो वयख़ाफ़ु नास वला यख़ाफ़ून माण्हू डप में ख़ौफ़ में हूंदा पर इन्हनि खे को बि ख़ौफ़ न हूंदो को बि ख़तरो न हूंदो को बि हुज़्न रंज मलाल न हूंदो हशर वारे ॾियारे में अल्लाह जे रहमान जे साम्हूं मिंबरनि ते वेठल हूंदा हिसाब किताब पुछण ख़ौफ़ हूंदा सिर्फ़ इन जे करे जन अल्लाह वारनि सां मोहब्बत रखी अल्लाह वास्ते मोहब्बत रखी मिठी माइटी देती लेती का सवा अल्लाह जे ज़िक्र वारनि पाण में मोहब्बत रखी अल्लाह वारनि सां निस्बत मोहब्बत जोड़ी इन मोहब्बत जे करे क़यामत जे ॾियारे इन एज़ाज़ सां उतारियो मिठा जे तोखे न सोने महबूब इलाही सां मोहब्बत साहिब उर्स सां तुंहिंजी मोहब्बत अञा त उर्स मुबारक उते दरबार ते थींदो 23 जी शाम 24 जी रात उते यादि हूंदो यार हींअर ई पोइ दिलि भरिजी वई एज़ाज़ त ॾिसणे ने पंध ने ख़र्च ने भाड़े भरण जो एज़ाज़ जेको मिले थो सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं फरमायो हाणे मां साईं तो कुझु थकिजी पिया आहियो न कंदायो जी ॾिसो हदीस पाक आहे इमाम देलवी मुस्नदुल फिरदौस जिल्द पहिरियों सुफ़ो 81 ऐं इहा रिवायत अल फतहुल कबीर वारे वाली आहे जिल्द पहिरियों सुफ़ो 213 मदीने वाले साईं जो प्यारो असाबी अनस बिन मालिक को रिवायत करे क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सिरू मिनल मआरिफ मिनल मोमिनीन मोमिनन सां ॼाण सुञाण यारी बाशी कंदा मोमिनन सां यारी बाशी संगत साथ वनी यारी रखी चंटे के गोले दिखाओ कर हम तो डूबे हैं सनम तुम्हें भी ले डूबेंगे बेदर चयो
कुएं चयो ॾेढ रखी अच तो यारी रखो यार हाणे मां रहा पाणीअ में तूं रही बिलनि में यारी ठहंदी कीअं कुएं चयो हिन जो बंदोबस्तु मां थो कयां ढेरो खणी थो अचां के घर में जा तू भी टंग में बज मां भी पंहिंजे टंग में बजा थो पोइ जॾहिं मूंखे दीदार जो मिलण जो शौक़ु थींदो मां थोरी तूं निकिरी अचे वरी तोखे शौक़ु थिए त मूंखे छिकिजे त मां निकिरी यारी जी पक्की कुएं जी ॾेढ जी हिकिड़े ॾींहुं कुओं जो हीअं ॿाहिरि निकितो अचे थी सिरण छारो ॾे कुएं खे खयईं तो ॾेढ रुपए हेठो लटकियो पियो संगत वारो धागो चढ़े ॾे तूं त पाणी जो जानवर तोखे कीअं खुटी कयो तूं कीअं थो लड़कियो वञी चई यार नादान कुएं जी यारी यारी रखंदे उहे पाण बि टंकिया बीठा हूंदा तोखे बि टंगाईंदा यारी रखी त मदीने वारे खां पुछ कंहिंसां नहीं फरमाइन था अक्सरू मिनल मारिफ मिनल मोमिनीन खणियूं यारियूं खणन मोमिनन सां रखो फइन्न लिकुल्लि मोमिनिन शफाअतुन इंदल्लाहि यौमल क़ियामा हर मोमिन क़यामत जे ॾियारे शफाअत कंदो पंहिंजे यारनि हर मोमिन पंहिंजे यारनि जी सिफारिश कंदो हर मोमिन चवंदो मौला मौला मां अकेलो कोन वेंदो साईं मुंहिंजा यारड़ा भाउ जिन सां चांहि पीतीसीं गॾिजी हलियासीं गॾिजी मस्जिद में नमाज़ूं पढ़ियूं थी साईं केॾीमहिल हिदायताबाद गॾिजी केॾीमहिल दिलबराबाद गॾिजी केॾीमहिल फज़लाबाद गॾिजी वेंदा हुआसीं मौला हाणे मां अकेलो जन्नत ॾे कोन वेंदो साईं मदीने वारे जा लफ़्ज़ चइनि किताबनि जो मां हवालो ॾिनो आहे कची ॻाल्हि कोन कंदो फ़क़ीर करमुल साईं फरमाइनि था अक्सरू मिनल मारिफ मिनल मोमिनीन मोमिननि सां घणी यारी अल्लाह जो शुक्र आहे पिण सॼो मोमिननि सां हिक में भी यारी रखो मूंसां भी यारी रखो मां तव्हां सां यारी रखां ऐं तव्हां भला आहियो मां गुनहगार बदकार आहियां मूंखे उम्मीद आहे तव्हांजी यारी जे सदके रब मूंखे तव्हांजा आशिक हज़ार आहिनि असांजी यारी कबूल पैसल आशिक हज़ार आहिनि असांजी यारी कबूल पैसल अवांजा आशिक हज़ार आहिनि आया अवां दीवानी बंदी बेकारी कबूल पैसल अवांजा आशिक हज़ार आहिनि बिल्कुलु सुजाग थियो हदीस जेका हाणे ॿुधायांव थो सुनन इब्न माजा जिल्द पहिरियों सुफ़ो पहिरियों सुनन नसाई जिल्द 8 सुफ़ो 112 मुस्नद अहमद जिल्द 18 सुफ़ो 394 अब तौहीद लि इब्न खुज़ैमा जिल्द ॿियो सुफ़ो 684 इमाम ज़हबी जो किताब इस्बात शफ़ा सुफ़ो 36 इन्हनि पंजनि किताबनि में मदीने वाले साईं फरमायो हज़रत अन अबी सईद अल-खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु قال رسول الله صلى الله عليه وسلم ما مجادلة أحدكم في الحق يكون له في الدنيا بأشد مجادلة من المؤمنين لردهم في إخوانهم الذين أدخلوا तमाम जा को माण्हू पंहिंजे हक़ हासिल करण जे लाइ
इए छेड़ो झगड़ो न कंदो अपन हक वठण जे लाइ इए छेड़ो न कंदो जे मोमिन पंहिंजे यारन जे लाइ अल्लाह सां छेड़ो कंदो वरी तो जगह तव्हां जो को हक फुरे तव्हां जो को हक खसे घोड़ा घोड़ा कंदो न गड़ियूं दाऊं कंदो या न ओड़ो पाड़ो हथे ते सिर ते खणी ॾींदो पुलिस थानो केस जज वडेरा एमपी एम यार घोड़ा रे बाल वारो कयो मुंहिंजी मनी ते कब्ज़ो मुंहिंजो हक फसायो वारो कयो मुंहिंजी मदद कयो कंदा आहियो या न गड़ियूं कंदा आहियो या न पुट मदीने वारो मिसाल थो ॾिए त तव्हां पंहिंजे हक़ वठण जे लाइ ईअं रड़ियूं बोहियारा कोन कंदो जे क़यामत में अल्लाह जा वली अल्लाह जे ॿिया पंहिंजे दोस्तनि जे लाइ रब वटि झगड़ो कंदो मौला मुंहिंजो यार मौला मूंसा मूंसा मोहबत करण वारा मुंहिंजे दर ते अचण वारा मुंहिंजो उर्स मल्हाइण वारा मुंहिंजी दर जी हाज़िरी ॾियण वारा मुंहिंजे पुठियां निमाज़ में पढ़ण वारा मूंसां गॾिजी उमिरि करण वारा मूंसां गॾिजी हज करण वारा इहे दोस्त रब सां झगड़ो कंदा रब सां तकरार कंदा मुजादिला उलमा वेठा आहिनि स्टेज भरी पई आहे मुजादिला छाखे चइबो आहे बहस करणु तकरार करणु झगड़ो करणु अल्लाह जी ज़ात सां बेअशद मुजादलत मिनल मोमिनीन लिरब्बिहिम तव्हां पंहिंजे हक़ जे लाइ ईअं झगड़ो न कंदो जीअं वली मोमिन मुत्तकी परहेज़गार पंहिंजे रब सां झगड़ो कंदा रब वटि हुजत हलाईंदा त मौला असांजे यारनि खे तो पकड़ियो आहे उहो बराबरि ॾोही आहिनि बराबरि कंदा आहिनि बराबरि गदला आहिनि पर यार भला कहिड़ा बि आहिनि पर यार त मुंहिंजा सदाईंदा त मुंहिंजा को जे कहीं जो कुत्तो सदाई विड़े न विड़े त उन्हनि जो आहे ओके जो सदाए तो निस्बत जोड़ींदा आहियो कादरी सैयदना अब्दुल कादिर सां निस्बत नक्शबंदी शाह नक्शबंद बहाउद्दीन बुखारी सोहरवर्दी शेख शयूख हजरत इमाम शहाबुद्दीन सोहरवर्दी का कलंदरी सोने लजपाल कलंदर कारी मुर्शिद मिठे पीर रहमतपुर वाले जेका निस्बत आहे न जेका पंहिंजे नाले सां गॾु निस्बत जोड़ियूं था न इन निस्बतुनि जो नंग क़यामत जे ॾियारे उहे वली दामन जो नंग यार सुञाणज आया बनिहाणी दामन जो नंग यार सुञाणज पानी गोली यार दी आया फिर तू भरी जैसे पानी दिल पर साईं तुझे करते ये जा मुल्ल मिटानी दामन जो नंग यार सुञाणे ये दामन जो नंग जेको आहे निस्बत वारो नंग क़यामत जे ॾियारे सुञातो हे नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना जीवे तीवे पालना ऐब न फोलना नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना मेरी आंखें मंदिया बेशक गंदिया मेरी आंखें मंदिया गंदिया ओ ठकी मेरा ढोलना
ऐब न खोलना ढकी मेरा ऐब न खोलना नंगड़ा ने पानी दा जीवे तीवे पालना। सुभान अल्लाह। बड़ी अगते हदीस में वजाहत जा लफ्ज़ भी अचन था। तवज्जो कयो कोई अल्लाह वारा छा चवंदा यकूलून रब्बना इख्वानुना कानू युसल्लून माना व यसूमून माना व यहुज्जून माना। मौला ही उहे मुझा भाईड़ा थई जेके मूंसां गॾु नमाज़ूं पढ़ंदा मूंसां गॾु रोज़ा रखियूं मूंसां गॾिजी हज कयूं। ताईयुनि बि थियो त सिफारिश केरु कंदा जेके रोज़न रखण वारा नमाज़ पढ़ण वारा हज करण वारा जेके यारियूं रखो था न भंगियुनि ऐं चर्चियुनि सां इएं न चवंदा भाई मूंसां गॾिजी मकान ते भंग पीअंदो हो साईं हे बि बादशाह मुर्शिदड़ो असांजो साईं भंगड़ी पीअंदा आहियूं साईं सां गॾिजी। ये भंग वारा कोन सिफारिश कंदई जेके ख़ुदि गुनाह जे दलदल में फसा पिया आहिनि इहे तुंहिंजी सिफारिश कोन कंदा। मुस्तफा जा फरमान ॿुध अर्ज़ कंदा त कानू युसल्लून माना मौलाई असां सां गॾु निमाज़ यसूमून माना असां सां गॾु रोज़ा रखंदा हुया उहे हुजून माना असां सां गॾु हज अदा कयो हुयो। मौला अॼु उहे असांजा संगती असां सां गॾिजी हलण वारा असां सां गॾिजी निमाज़ूं पढ़ण वारा दोस्त मौला असां ईअं कोन करणु ॾींदासीं। मुंहिंजा मालिक असां हिननि खे ईअं कोन छॾींदासीं निंदड़ कंदा आहिनि असांजा यार। ॾिसो 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 अल्लाह वारनि जो रब वटि मर्तबो छा जिन खे रब पंहिंजे साम्हूं नूर जे मेंबरनि ते विहारींदो त इहो को एज़ाज़ घटि हूंदो छा। पोइ जे उहे अल्लाह खे अर्ज़ कंदा त रब उन्हनि जी सिफारिश को ख़ाली मोटाईंदो। सुभान अल्लाह। पोइ रब फरमाईंदो इज़हबू फअख़रिजू मन अरफ़्तुम मिनहुम। हाणे वञो जन खे तव्हां सुञाणो था उन्हनि खे कढो पाण सां गॾु वठी। पुट हदीस जा लफ़्ज़ वरी ॿुधो वरी इज़हबू वञो तव्हांखे इजाज़त थो ॾियां वञो काॾे वञो फअख़रिजू मन अरफ़्तुम मिनहुम इन्हनि मां जन खे बि तव्हां सुञाणो था न जन खे तव्हां सुञाणो था उन्हनि खे वञी वठो उन्हनि खे बाह मां वठो। उन्हनि खे बि ख़बर पवे मथां सोचंदा असां पंहिंजे अमलनि जे करे छुटायूं उन्हनि खे बि ख़बर पवे त असां पंहिंजे फिरकारनि जे करे न छुटायूं असांखे छॾाइण वारो इहो हथु आहे जेको हथु असांखे पियो आहे न इन हथु छॾायो। एहसास उन्हनि खे बि थींदो असांजे पाण न छुटायूं छॾाइण वारा खे आहे यारी मल्हाईंदा। अल्लाह जा वली उड़न वारा हूंदा आहिनि नंग रखण वारा हूंदा आहिनि। दुनिया जा माण्हू बेवड़ा बेगुणा बेमुहाबा पर अल्लाह जा वली उड़न वारा हूंदा आहिनि। हो रब फरमाईंदो यातूनहुम उहे वेंदा यारिफूनहुम बिसूरहिम उन्हनि खे ॾिसंदा त सूरतुनि ते सुञाणंदा सूरतुनि ते अल्लाह हे उहो माण्हू आहे जुमो मुंहिंजे पुठियों पढ़ंदो यार हे त उहो माण्हू आहे जेको उमिरि ते मूंसां गॾु हुयो यारिफूनहुम बिसीमाहुम पर उन्हनि जे चेहरनि ते निशानियुनि चेहरनि खे ॾिसी सुञाणंदा त हे फलाणो माण्हू आहे हे त मूं वटि ईंदो हो हे त मुंहिंजी कचहरी में वेंदो।
चेहरन के ॾिसंदा फयअरिफूनहु बिसुवरिहिम उन्हनि जे सूरतुनि तां उन्हनि खे सुञाणंदा इन जे करे जॾहिं तव्हां पंहिंजे मुर्शिद वटि वञो त मुंहुं साम्हूं वेहंदा पुठियां न वेहंदा कयो पुठियां न वेंदा कयो मुंहुं साम्हूं वेंदा कयो आम्हूं साम्हूं ईंदा कयो त उन्हनि जूं नज़रूं तव्हांजे चेहरनि ते पवनि उन्हनि सां पंहिंजी सुञाण कंदा कयो शनाख़्त कंदा कयो इहा हिते वरी सुञाण हुते छो था वञो छा मिलंदो छा ॾींदा छा वलीअ ॾींदा इहा ॿुध त छा वंजे या न वंजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो त पोइ हिकिड़ो वली ईंदो जेको पूरे कबीले खे छॾाईंदो मसलन खोसा कबीलो आहे चांडिया कबीलो आहे रुस्तमाणी कबीलो आहे हिकिड़ो कबीलो आहे हिकिड़ो वली पूरे जो पूरे कबीले खे छॾाए छॾींदो हिकिड़े कबीले में घणा माण्हू हूंदा कासकेली दे एतिरा आहिनि जाने दो जा बोर्ड कासकेली हा यार हा बर्तन थी अल्लाह वञो आमीन दुआ अल्लाह वधाई मुंहिंजा ॿिनी खां वेठा बि कासकेली वॾा दुश्मन बि कासकेली हिकिड़ो कबीलो लखे लखे माण्हुनि ते मुश्तमिल थी सघे थो मदीने वारे साईं फरमायो त हिकिड़ो वली पूरे कबीले खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो ऐं मुंहिंजो सुहिणो हबीब तो फरमाए त हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह ताला अन्हु का हदीस आहे हबीब ने फरमाया तो वअदनी रब्बी अन युदखिल अल जन्नत मिन उम्मती 70,000 ला हिसाब अलैहि मुझे रब के मौला मुझे उम्मत जेरा मुखे दरियाए दे वली तो पंजी सुबार कदा पर मुखे छा दो रब फरमाया तो हबीब तो के 70,000 दिया तो बिना हिसाब जी जन्नत जो मौला ये सोच रहा है मुझे हेॾी वॾी उम्र रुपये 70,000 रब फरमायो त जेके 70,000 ॾींदुसि न उन हिकिड़े सां 70,000 मां हिकिड़ो 2 3 4 5 वञी 70,000 थियनि उन हिकिड़े सां वरी 70,000 ॿिया छॾाए रब फरमायो उहे जेके 70,000 जेके ॿी खेप में 70,000 ईंदा न हिकिड़े सां उहे जेको हिकिड़ो हूंदो उन सां 1000 ॿियो छॾींदो इहा त थींदी मदीने वारे साईं जी शफ़ाअत सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾिहाड़े में यशफअ यौमल क़यामत सलासतुन 3 तबका ईंदा सिफारिश करण जे लाइ अल अंबिया सुम्म अल उलमा सुम्म शुहदा पहिरियों नबी सिफारिश कंदा पोइ शहीद सिफारिश कंदा शहीद पोइ वरी आलिम ये शफ़ाअत कंदा सुभान अल्लाह हिकिड़े ॾिहाड़े ही रिवायत है फज़ाइल सहाबा में इमाम अहमद बिन हंबल आंदी आहे ऐं इहा रिवायत इमाम अबू नुएम बांदी आहे हिकिड़े ॾींहुं हज़रत काबुल अहबार वॾो जलील क़दर असहाबी हुयो तौरात ज़बूर इंजील क़ुरान चइनी किताबनि जो आलिम हुयो हज़रत काबुल अहबार हिकिड़े ॾींहुं
हज़रत अब्बास मदीने वारे साईं जो चाचू, मदीने वारे साईं जो चाचू आयो त ये कहीं जो अखज़ बेहुज्जतिल अब्बास, हज़रत अब्बास की चेन में ठाकुर था, हज़रत काबुल अहबार हज़रत अब्बास के चेन में ठाकुर था। हज़रत अब्बास चयो त काबा ने तो बिठा बिठा ठाकुर तो पाई जो कहता है ठाकुर तो पाई कि हाँ जी का आशा समझो में ये काबा कहिड़ी आस थी चई त मूं मदीने वारे मीर खां ॿुधो हुयो लैस अहद मिन अहल बैत नबिय्यिन युस्लिमु इल्ला कानत लहू शफा। नबी जे अहल बैत मां जेको बि मुस्लमान हूंदो, मुस्लमान मुस्तफा जो अहल बैत जेको बि हूंदो वो अल्लाह वटि सिफारिश कंदो। मुस्तफा जो जेको बच्चो हूंदो आले रसूल हूंदो न यो अल्लाह वटि सिफारिश कंदो। मां तोखे ठाकुर इन जे लाइ थो कयां मोहम्मद जो चाचो आई क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी पार ते हुजी मुंहिंजी सिफारिश। आलिमनि जी इज़त कयो, आलिमनि सां मोहब्बत कयो, सैयदनि सां मोहब्बत रखो, सैयदनि जी इज़त ऐं एतिराम कयो, मोमिननि सां यारी रखो, नेकोकारनि सदोरनि सालिहनि भलारनि सां यारी रखो या हिते जी यारी हुते खणी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे दोस्तों बड़े खां वॾी सिफारिश ते वरी मुझे लजपाल मदीने वारे जे मदीने वारे सां मोहब्बत रखी जेको मिलाद तो मलाए हुजूर ते दुरूद सलातों तो पढ़े विर्त झुंगार सवार दुरूद जिया मदीने वारो साईं पंहिंजे दुरूद वारनि जी पहिरीं सुभार रब तौफीक ॾिए घट में घटि रोज़ानो 313 भेरा दुरूद पढ़ंदा कयो। जेको 313 भेरा दुरूद पढ़ंदो आहे मशर में मदीने वारो हुनखे पाण सां गॾाए सिफारिश करे जन्नत। ऐं हुजूर जी उम्मत में हिकिड़ा गुनहगार हूंदा पर हिकिड़े अमल जे करे मुस्तफा जी शफ़ाअत जा हूंदा गुनहगार पर हुजूर जी शफ़ाअत जा हक़दार। अॼु दिलि चए थी उहो तव्हांखे मां नुस्ख़ो ॾियां, उहो नुस्ख़ो ॾियां जंहिंसां तव्हां मदीने वारे साईं जी सिफारिश जा हक़दार थी वञो। वो अहिड़ो अमल आहे जो ख़ुदि अल्लाह बि उन ते बाज़ अल्लाह ताला बि उन ते वॾो शफ़ीक करीम रहीम हूंदो। अल्लाह ताला फरमाईंदो इन जा ऐब न खोलींदो। हीउ कहिड़ो अमल मूं वटि खणी आयो आहे इन जा ऐब न खोलींदो। अहिड़ो अमल अल्लाह जो पसंदीदा अमल आहे, मुस्तफा करीम जो पसंदीदा अमल आहे। जे कयो त मां ॿुधायां ॾिसो न जेकॾहिं तव्हांखे करिणो न आहे त पोइ मूंखे मुंहिंजो नुस्ख़ो विञाए ॾियो न इंशाअल्लाह वो नुस्ख़ो अस्तग़फ़ार खणी पढ़ो अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह। इनकी माना है या अल्लाह तोखा बख्शिश तो घुरा कर माफ मौला
अस्तगफिरुल्लाह कर माफ मौला, अस्तगफिरुल्लाह कर सांझ सोला, अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह कर माफ मौला, अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। ओए बने भरिया हूँ तो दर भरिया हूँ, ए बन भरिया हूँ तो दर भरिया हूँ, अल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 अस्तगफिरुल्लाह। रात ज़ुबान चुप न हुजे, रात ढली वई आहे, मुंहिंजे रब जी रहमत जो वॾड़ो आहे। ही अहिड़ो लफ़्ज़ रब खे वणंदड़ अथव जो ही लफ़्ज़ गॾिजी पढ़ो, उथण खां अॻु में तव्हांजी ज़िंदगी जा हड़ई गुनाह दिल जान सां ही विर्द पढ़ो। मुंहिंजूं अमड़ियूं, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजा भाइर हड़ई इहो विर्द कमायो। अॼु तव्हांजो नालो मुस्तफ़ा करीम जे सिफारिश वारी लिस्ट में एमपी खे चवंदा आहिनि त हिन लिस्ट में मुंहिंजो नालो लिखिजाए, नौकरी वारी लिस्ट में मुंहिंजो नालो लिखिजाए। अचो त मोहम्मद मुस्तफ़ा जी लिस्ट में पंहिंजो नालो अस्तगफिरुल्लाह 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 अस्तगफिरुल्लाह। जेके सगीरा कयासी कबीरा, जेके सगीरा कयासी कबीरा, बख्शी या अल्लाह अस्तगफिरुल्लाह बख्शी या अल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 अस्तगफिरुल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह तुबना फीमा फलना, या रब तुबना फीमा फलना, या रब तुबना फीमा फलना, या रब तुबना फीमा फलना। नरजू मिनल्लाह अस्तगफिरुल्लाह, नरजू मिनल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 अस्तगफिरुल्लाह। साईं सोली खाली झोली, मौला मालिक असीं सब तुंहिंजा माना तुंहिंजे दर ते तोखे पुकारियो। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या रब तुबना फीमा फलना, या रब तुबना नरजू मिनल्लाह
अस्तगफिरुल्लाह नरजू मिनल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 अल्लाह की रहमत मुतवज्जी है ना इज्तिमा से रब की रहमत निहार रही है दिलियों हाजिर कयो फकीरो दिलियों हाजिर कयो मुझो मालिक तवाने मुतवज्जी है या अल्लाह या अल्लाह या अल्लाह करका सतारी आयू दुआरी करका सतारी करम मिनल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या यार फसाई मदनी मिलाई सोने नबी दी ज़ियारत कराई सोने नबी दी ज़ियारत कराई तो के सजूं था अल्लाह अस्तगफिरुल्लाह तो के सजूं था अल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 तोरिया सहारो मदीना किनारो तोरिया सहारो मदीना किनारो मलजा मिनल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह पंज गुनाहन के पंज खताउन के याद करे दिल के हाजिर करे समझो तो मुझे करीम रब मुझी सदा बुझी रहो मुझी पुकार कबूल रहो दिल च गहराइन मां आवाज चे या अल्लाह 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 या या
رب تبنا فيما فعلنا يا رب تبنا فيما فعلنا نرجو من الله استغفر الله पर जिंदगी में शामिल करे छो घट में घट 200 भेरा रोज इस्तग़फ़ार पढ़ंदो या ताजे गुनाहन जो कफ़ारो आ बुहार हुआ ताजे दफ्तर के साफ करण वाली आ क़यामत जे ॾियारे ता मदीने वाले साईं जे शफ़ाअत जा हक़दार सल्लल्लाहु अलैहि वो मिठा जिंदगी से भरोसो नाहे तव्हां खे वरी वरी दुआ कयां पियो त मुंहिंजा भाइरो मुंहिंजा बच्चो तव्हां मूंखे ॾाढो वणो तव्हांजो दुख सही नथो सघां दिल चाहे थी त तव्हांखे आख़िरत में को पुछाणो न हुजे बेहिसाब जन्नत ॾे हलो वो मिठा अज वक्त तो रब जे ज़ात के राज़ी करण जो अज वक्त तो प्रिय के परचाइण जो हिनन मजलिसुन में अचण जो मुंहिंजा दोस्तो मक़सद भी इहो आहे तव्हांखे सॾण जो मक़सद भी इहो आहे त अचो त गॾिजी पुनल खे परचाए वठो यार खे राज़ी करे वठो कुझु पंहिंजे आख़िरत जे लाइ ठाहे तयार यो सुख सिक मां तूं कतड़ी पई पार किरीअ सां पतड़ी यो सुख सिक मां तूं कतड़ी पई पार किरीअ सां पतड़ी ओ हीअ राति वञई थी विहाणी तूं चरखो चोर सुञाणी राति वञई थी विहाणी तूं चरखो चोर सुञाणी नावे हुगली ऐं विगाणी नावे हुगली ऐं विगाणी कर हिम्मत जा सख सतड़ी पई पार पिड़िया सां पतड़ी पई पार पुनल सां पतड़ी इहो सुठ सिक मां तूं कटड़ी पई पार पिड़िया सां पतड़ी पई पार पिड़िया सां पतड़ी ओ जो कती हुई सो कमींदी सुठ पंहिंजो साण ई हूंदी जिते आती केर न ॾींदी जिते आती केर न ॾींदी रख चरखे सां चाहतड़ी पई पार पिड़ीअ सां पतड़ी पई पार पिड़ीअ सिक मां तूं कटड़ी उथिया थी अर्ध सोरज तूं तंद सनी पई सोरज थोड़े दुखड़ा मिलन तब तोरज थोड़े दुखड़ा मिलन तब तोरज छॾ के सर ऐं जिसल ताड़ी छॾ के सर ऐं जिसल ताड़ी
भई पार पिड़िया सा पतड़ी, भई पार पिड़िया सा पतड़ी। ओ जो वक्त भी ना मोटे, रखु चरखे सा जिंदु चोटे, सुट सफरो मूर न मोटे, सुट सफरो मूर न मोटे। मनु कर मुल्ला जी मकड़ी, मनु कर मुल्ला जी मकड़ी। भई पार पिड़िया सा पतड़ी, भई पार पुनल सा पतड़ी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उल्टा जे अजु चंगा अमल कई, जे अजु नेकी जे रस्ते ते हले, खुदा जाने ये तुझा अमल तोखे क़यामत दिहाड़े कमींदा। इन्हनि अमलन जे सदके रब तोखे जन्नतुल फिरदौस। भला जे अमल न पुगा आहिनि, इस्तग़फ़ार पढ़, बख़्शिश घुर, रोई रड़ी रब जे दर ते तौबा ताइब थी। जो वक्त आ इन जो कदर कर, पंहिंजे महबूब सां दिलड़ी। वेठो कोटड़ी में हुजे पर दिल तुझी मदीने वारे साईं वटि हुजे। केॾा न उहे भक्त वारा आहिनि, केॾा न उहे भाग वारा आहिनि जेके वेठा हूंदा आहिनि पंहिंजे घर में बचनि सां, पर दिल मदीने वारे मीर सां हूंदी आहे। सुभान अल्लाह। मुझ मिठड़ा करमी बचड़ा, शाल तो शाद हुजी, शाल तो शाद हुजी, गमन खाद हुजी। मुझ मिठड़ा करमी बचड़ा, शाल तो शाद हुजी। आमीन। कौन चोदी तुखे शाल गातर न देखारे, तू गुलाब जे गुलड़न जिंदाबाद हुजी, तू शाद हुजी आबाद हुजी। मुझ मिठड़ा करमी बचड़ा, शाल तू शाद हुजी। वाह को सोब कदे की न जे तू मथा, तू तू खुशी मंज मिसल शाह शहजाद हुजी। मुझ मिठड़ा करमी बचड़ा, शाल तू शाद हुजी। खुदा जाने आप तुझे देशन परदेशन में इहा दुआ घुरंदो आहियां, रब शरत के दुखियो ॾींहुं न ॾेखारी। मां अबे अम्मा खां बि वधीक तुंहिंजे लाइ दुआउनि घुरण वारो आहियां, पर मिठा मुंहिंजी सजण पाई जी सलाह वरी तोखे बि मञणो। ये नथो चवाए मूंखे ॾनु ॾे, चंदो ॾे, नज़रानो ॾे, 5 रुपया ॾे, बस इहो अर्ज़ु आहे त मुंहिंजे मदीने वारे जो ग़ुलाम। मुझे तुम्हें ज़ाती कर्ज़ लालच कुछ न है, फ़क़त ये अर्ज़ तो कया त जेका ज़िंदगी आहे मुंहिंजे दिल पर मोहम्मद जे दर जी ग़ुलामी में गुज़रे। जे हुज़ूर जी ग़ुलामी मिली वई
तुझी दुनिया बि आबाद तुझी आख़िरत बि आबाद थी। छा मुंहिंजी इहा सलाह तव्हांखे वणे थी? तव्हां मुंहिंजी सलाह ते अमल कंदव? जंहिंजो हबीबनि जे हथ में दामन में हथ आहे न उनजे लाइ हिते हुते ॿाहिरि सुभाणे सो कोन खुटो सो कोन ॾको सो कोन खुटो सो कोन ॾको जंहिंजा हथड़ा हबीब जी दामन में ओ थर बि उथनि पर कोन हुजे ओ थर बि उथनि पर कोन हुजे जो चिराग पिरी चिमकायो हिकु मान मगर मखलूक मता तुझी रहमत वारो सायो तो तन मन धन महबूब फिदा तो तन मन धन तो तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुंहिंजो सरमायो तुझी सिक मुंहिंजो तुझी सिक मुंहिंजो तो तन मन धन तो तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुंहिंजो सरमायो तुझी सिक फलकन खां वठी फर्शन ताईं मखलूक थी ॻोल्हे रब जी रज़ा रब पाण रज़ा तुंहिंजी तलबे रब पाण रज़ा तुंहिंजी तलबे तुंहिंजो मालिक मान वधायो तो तन मन धन महबूब तो तन मन तुझी सिक मुंहिंजो सरमायो तुझी सिक मुंहिंजो मिट माइट मिटीअ में लटे वेंदा कारी कबर अंदर ना कम ॾींदा सामीअ में संभारो तूं लॻे सामीअ में संभारो सामीअ में संभारो जिते कोन कंहिंजे कम आयो तो तन मन धन तो तन मन धन तुझी सिक मुंहिंजो सरमायो तुझी सिक मुंहिंजो सरमायो में इल्म अमल नेकी दुनिया गिफ़लत में गुज़री वई कर मुल्ला ते करम फिरी कर हिन जमायत ते करम फिरी जर जाम अखनि मां वायो तो तन मन धन महबूब फिदा तो तन मन धन महबूब फिदा तो तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुंहिंजो सरमायो तुझी सिक मुंहिंजो सरमायो मन धन महबूब फिदा तो तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुंहिंजो सरमायो हिकु मान मगर मखलूक मकाइक तुझी रहमत सब जो सायो सब जो
सायो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या शफी अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। बस दूसरा हिकिड़ो वाइदो कयो मदीने वारे साईं जा थी रहंदासीं हुजूर जे दर जी ग़ुलामी कंदासीं बस जेकॾहिं इहा ॻाल्हि तो हड़ में ॿधी मां सम्झंदुसि त मुंहिंजी महिनत सजाई थी मां सम्झंदुसि त इहो उर्स मुबारक कामयाब थी वियो छो जो हथ में सजायो हुकुम हबीब जो मिले उनखे मदीने वारे जी मोहब्बत में जीअंदासीं मुस्तफ़ा जी मोहब्बत में बाक़ी अॼुकल्ह हिकिड़ो आशिक़ाने रसूल ते आज़माइश जो वक़्तु आयो आहे जॾहिं नामूस रिसालत जी ॻाल्हि कई आहे उन्हनि जे लाइ हुकूमत वक़्तु सख़्तियूं कयूं आहिनि उन्हनि खे ॿधो आहे उन्हनि खे ईज़ायो आहे मां हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो त TLP वारा आशिक़ाने रसूल आहिनि उन्हनि खे जेको बेगुनाह ॿधो वियो आहे जॾहिं कोर्ट ऑर्डर ॾिनो आहे आज़ादु करण जो ॿधण जो कहिड़ो जवाबु आहे तव्हां TTP वारनि सां ॻाल्हायो था जिन असांजे बच्चनि खे मारियो जेके दहशतगर्द आहिनि खुला उन्हनि सां ॻाल्हायो था हे त आशिक़े रसूल आहिनि हिन सां चओ ॻाल्हियुनि सां मसइलो हल थींदो आहे न हुकूमत सां असां मुतालबो कयूं था त इन आशिक़ाने रसूल खे ईज़ायो न वञे ऐं उन सां ॻाल्हियूं कयूं वञनि मुज़ाकरात कया वञनि ऐं इहो सख़्ती वारो रस्तो बंदि कयो वञे ऐं मां पंहिंजे उन उशाकाने मुस्तफ़ा खाए बि गुज़ारिश कंदुसि त तव्हां पुरअमन रहो एहतजाज भली कयो एहतजाज करणु असांजो क़ानूनी इख़लाक़ी हक़ आहे एहतजाज करे सघे थो पर उन में अहिड़ो एहतजाज जंहिंसां कंहिंजी जान वठी विझो या कंहिंजे अमलाक खे नुक़सानु पहुचायो या मुस्लमाननि खे अज़ियत ईज़ा में विझो इहो असांजे दीन जी असांजी इजाज़त न आहे मां पंहिंजे उन्हनि भाइरुनि खे बि गुज़ारिश कंदुसि त पुरअमन एहतजाज कयो ऐं हुकूमत खे गुज़ारिश कंदुसि त हिन सां मुज़ाकरात करे ऐं एहतजाज जे बजाए उन्हनि सां मुसालियत जी कोशिशि कई वञे ऐं उन्हनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे हल कया वञे जेके हसीर आहिनि कैदी आहिनि उनखे आज़ादु कयो वञे छा इन मुतालबे में तव्हां मूंसां गॾु आहियो जिनखे इहो मुतालबो क़बूल आहे उहे मथे खणो लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين رب اغفر وارحم وأنت خير الراحمين وانصرنا اللهم أنت خير الناصرين واحفظنا وأنت خير الحافظين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله نصاري جماعت راضي सभिनी जे मन जो मुरादो पूरो या अल्लाह सभिनी जे दिल जो जायज़ मक़सद मतलब पूरा मुझे करीम मदीने वाले साईं जे सदके राज़ी लजपाल नबी जे सदके असांजा हथड़ा खाली न मोट सोने मुर्शिद महबूब इलाही जे सदके मालिक करम असांजा ऐब न उघाड़जा असां सां बाज जो गुड़ो न लाहिजा असां पंहिंजे पनाह जो पर्दो न हटाइजा असांखे हिकु जेकॾहिं सरतनि जे विच में शर्मसारी खां बचाल असांखे दुश्मन न खिलाइजा मुंहिंजा मौला असां तां पंहिंजे रहम ऐं करम वारी बाज ऐं शफ़क़त वारी निगाह न लाहिजा जहिड़ायूं पेड़ायूं तुंहिंजा बाना तुंहिंजे हबीब जा ग़ुलाम उम्मती मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे सदके राज़ी मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब हिन आस्थाने खे क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखे मुंहिंजा मौला हिन आस्थाने जा जेकी मददगार आहिनि
जन प्लाट दिना जन खिदमत कई ये मुझा मौला है दीनी कम में जेकी मददगार है उन्हनि जे इज्जत में दीन में माल में रिज़्क़ में बरकतूं नाज़िल ये मुझा मौला हुजूर की पूरी उम्मत से मेरे नजर फरमा हुजूर जा गुलाम जिते रहन था उनकी शाद में आबाद रख जा जेके बीमार है उनके शिफा दे जेके बीमार है उनके शिफा दे ये मुझा मौला बे औलादन के साले औलाद दे घरन के कुशादा घर दे बेरोजगारन के हलाल रोजगार दे जन पे कूड़ा केस है मुझा केस फतह फरमा छड़न के फरमा बरदार घर वारियों के ये मुझा मौला जेकी आसाइश है नंदू आसों उम्मीदों पूरियों जेकी भी दिल में उम्मीदों खड़ी ये मुझा मौला तुझे कामिल वली दे उर्स में जेकी शरीक क्या है सदनी जे दिलन जो मुरादों पूरी फरमा मुझा मालिक करीम पंजे हबीब जे सदके असां ते मेहर नजर फरमा असां जे वतन पाकिस्तान जी हिफाजत फरमा पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरन का महफूज फरमा ये मुझा मौला सरहदन जी तू हिफाजत फरमा असां जे पाक फौज जी तू मदद फरमा असां जा जवान जेकी सिर धड़ जी बाजी लगाए दहशत गर्दी के खिलाफ लड़ी रहा है मौला उन्हनि जवाननि जी तू मदद फरमा ये मुझा मौला जेकी जख्मी हैं उन्हनि के सेहत कामिला शिफाए आजला दे जेके शहीद थी विया उन्हनि जा दर्जात बुलंद कर जेके मुझा मौला महाजन ते मुहाफिज बीठा आहिनि मौला उन्हनि जी मदद फरमा ये मुझा करीम रब मुल्क में जेका महंगाई की लहर उठी आहे मालिक तू रहम कर मौला तू बाज कर मुझा मौला ही महंगाई खत्म कर मुल्क में अर्जानी कर सस्ताई कर शयुन में बरकत विच अनाजन में पानी में मेवन में पोखन में फसलन में सब्जियों में बरकत नाज़िल फरमा ये मुझा मौला पंहिंजे मेहर जा मींहं वसा पंहिंजे रहमत जो बरसातूं वसा वैरान पट्टन के आबाद कर काछे के कोहिस्तान के कच्चे के आबाद ये मुझा मौला मुस्तफा जा उम्मती जिते रहन था उनके शाद आबाद ये मुझा मौला मुझे बचड़न जी सिफारत ये मुझा बचड़ा ओरे परे को जेके आया है मौला इनके शादो आबाद रख जा इन्हनि जी तोखे दुनिया में भी भारत आखिरत में भी ये मुझा मौला जेकी भी हिन महफिल में हाजिर है जेकी हिन दुआ पे आमीन थी रहा है ये मुझा मौला परे परे कहीं जेकी हिन महफिल में शरीक थी रहा है नेट के जरिए मुझा मौला उन्हनि सभिनी जी तोखे भारत उन्हनि सभिनी जे मन जो मुरादो पूरियो उन्हनि सभिनी ते मेहर नजर फरमा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا